नाज़रीन अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त कुंभ थाणो जी हद में सोढड़ा ॻोठ जे रहवासी सीनियर सहाफ़ी इश्तियाक अहमद सोढड़ो खे हथियारबंदनि बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। शाहजी मशीन ऐं कुंभ मां SS न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर सोलंगी ऐं रमेश कुमार मूजिबि कुंभ थाणे जी हद ॻोठ सोढड़ा जे रहवासी नेशनल प्रेस क्लब राणीपुर जे सहाफ़ी इश्तियाक अहमद सोढड़े खे हथियारबंदनि शदीद ज़ख़्मी कयो, जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। ॿिए पासे वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ी सरापा एहतिजाज बणिजी विया। सहाफ़िन कुंभ थाणे जे साम्हूं रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं क़ातिलनि जी फ़ौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त कुंभ थाणो जी हद में सोढड़ा ॻोठ जे रहवासी सीनियर सहाफ़ी इश्तियाक अहमद सोढड़ो खे हथियारबंदनि बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। शाहजी मशीन ऐं कुंभ मां SS न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर सोलंगी ऐं रमेश कुमार मूजिबि कुंभ थाणे जी हद ॻोठ सोढड़ा जे रहवासी नेशनल प्रेस क्लब राणीपुर जे सहाफ़ी इश्तियाक अहमद सोढड़े खे हथियारबंदनि शदीद ज़ख़्मी कयो, जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। ॿिए पासे वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ी सरापा एहतिजाज बणिजी विया। सहाफ़िन कुंभ थाणे जे साम्हूं रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं क़ातिलनि जी फ़ौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त